खिप्रो मां ख़बर ॾींदा हलो त खिप्रो में सिंधी अदबी संगत जे शाइरनि अदीबनि सांगर रोड खां जागृता रैली कढी। रैली जी अॻवानी सिंधी अदबी संगत शाह खिप्रो जे सेक्रेटरी गुलाम रसूल सेठार, मुनवर माला, उस्ताद लिगारी, जुमन कुंबर ऐं ॿियनि कई। हिननि सरकार खां मुतालबो कयो त सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हिननि वधीक चयो त असांजी तहज़ीब रहणी कहणी 5000 साल पुराणी आहे, जंहिंजा चिटा सबूत तारीख़ी मागनि तां मिलनि था। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।